इन में भला छो ॾिजे। ॾिस माई हाणे हीअ बि थी पासो खणे जूसे जो। हा न हीअ त नेठ ज़रूर जूसे जो पासो ई खणंदी न त बि चाची माण्हू मुनाफ़िक त न हुजे न। इहा ई त माण्हू जी वॾी खूबी आहे, जेको दिलि में हुजे उहो मुंहं ते चई ॾिजे। हा हा छो न। पोइ इहा सचाई अथसि त वते बि त धिका खाईंदो न ॼुॾीअं ताईं। अचो दा अचो, ॾाढी देरि कये। ख़ैर मोहम्मद कोन हो छा? न दा हो, पर वरी विहारे छॾियईं। छो भला इहो अञा जुसो कोन आयो छा? सदके वञा पंहिंजे बचड़े त नई नई नौकिरी मिली अथसि होटल ते, तो कॾहिं कॾहिं त सफ़ा राति थी वेंदी अथसि। आयो अबा आयो। वालेकुम सलाम। अल्हम्दुलिल्लाह। जूसो कोने छा? अबा नई नई मिली अथसि नौकिरी होटल ते, सो कॾहिं कॾहिं मिड़ई देरि थी वेंदी अथसि। ॾाढो सुठो थियो चाचा, रोज़गार ज़रूरी आहे। चङो चाचा मां ॾिसांसि थो भला होटल। चङो अबा। अदा मास्तर मुश्ताक हो, आयो हो पुछण जूसे जो। हा 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 चङो। सारी सुठी हो। हाणे वो खाइजे पीजे मौज करे न छुट्टी जान धाड़े न मां अरे भला धाड़े थोड़ी आ तो पोइ ये के अशराफ माण्हू आ जा वो इन को नमूनो अशराफ वारो। ये तो होटल जा गिराक आ, तुंहिंजा सुठा ज़मींदार तोखे ख़र्ची न थिए तूं निभागो थिए न वतई। एड़े धाड़े जे पैसनि जी ख़र्ची असांखे बि कान थी खपे, ख़र्ची थे ॾिनो। यार जुसा थधे पाणी जो जग त खणी आ, ॾिसे तो खुशकी वठी वई। ज़ाहिरा धाड़ेनि खे ॾिसी खुशकी न वठंदी त ॿियो छा थींदो? पाणी जाम जाम पाणी आगो खणी थो आगो आगो। अस्सलाम वालेकुम सेठ साहब, छा हाल आहे? खुश शाम जो खैर। बाबा पूरी संगत के सलाम हुजे। वालेकुम सलाम। साईं सलाम। खुश आयो। अचो मास्टर ठहरा अचो। अली नवाज क्या हाल है? खुश आना खैर थे। खुश है। ए मास्टर साहब खुश चावला। अब पानी वठ। जदा छा हाल वाला क्या खुश शाम जो खैर। वे मास्टर साहब अब थोड़ी चाय तो दे। भला दे खबर है जुसा तुम्हारी होटल किए पे हले? मजे में ताही ना? ए सही होटल में वाजी पई हले। ॾिसो न सही किथे नौकरी न पया कयूं त सॼी संगत वते पई कार पूछे काबिली कार। न न सुठो थियो ॾाढो फर्स्ट क्लास। बाबा नौकरी केड़ी भी हुजे माण्हू के करण घुर्जे, इहा त सुठी ॻाल्हि आहे। ऐं जुसा मेहनत करण वारे खे त अल्लाह भी पसंद करे थो। ए सही इहे कम जी दिल वधायो न त मां त असुल दिल लाहे वेठो। हा यार न न दबाए मेहनत कर बाबा, मेहनत में ही त अज़मत आहे। सही छो न कभी मेहनत, आखिर में 8वीं जमात पास आयूं। भला हाणे ॿुधायो छा खाइबो छा पीबो? भला कढ़ाई थी वञे? न जुसा पेट भरियो पियो आहे, बाक़ी संग सां चांहि पीअंदासीं। हा चङो चांहि बि ठीकु आहे, कुझु त असांजो ख़र्च करायो न, बसि इजो खणी थो अचां। खबरदार टाइम कुर्स माण्हू थियण जी कोशिशि कई त फिफड़ कढी छॾींदोसांसि। असां कानूनी कार्रवाई कंदासीं। साईं सूबेदार साहब हिते को बि लुचलो फ़र्क़ु कोन्हे को, ही सभु पंहिंजे ॻोठ जा आहिनि साईं। हा अरे चुप कर वे, सॼी ख़बर आहे मूंखे। सभु साध वेठा आहिनि हिते, रुगो चोर ऐं धाड़ियल था अचनि हिते। हा साईं हा, तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ साईं। हा अरे हीउ केरु आहे सुरीलो? साईं मुंहिंजे होटल जो बेरो आहे, हाणे तूं चुप कर बि। हाज़ुर साईं हाज़ुर। अरे हीअ होटल कंहिंजी आहे? साईं मुंहिंजी न आहे साईं, हिन जी आहे सेठ जी, हिन जी। साईं ये होटल मुंहिंजी आहे, मां वञो पुराणो ख़िदमतगार आहियां, जमानदार खे सॼी ख़बर अथव साईं। साईं हा हा साईं उहो ई सेठ सलेमान अथव, जंहिं लाइ मां तव्हांखे अॻु में ई ॿुधायो आहे। चऊं चऊं हाणे ठहियो। सॼो ॾींहुं होटल ते टूट टूट विहारे वेठो आहियां, सभिनी खे सुञाणा मां, रुगो चोर ऐं धाड़ियल विहारे वेठो आहियां। मालिक अरे उथी बि मुछूं केरु आहे? साईं पांधी नालो आहे मुंहिंजो, सैदन जी बनी कंदो आहियां साईं। सैयदन जी बनी कंदो? अरे एॾा शहपर काट कुआं छा? कयां थो तोखे सिधो चोर चोर जा पुट। न साईं मां त ग़रीब माण्हू आहियां साईं, मिड़ी हार पो सार पो गुज़र सफ़र कंदो आहियां साईं, भली कसम वठो साईं। अरे रखी तो एॾा शहपर, वरी तूं चईंदे ग़रीब आहियां, शिकिल ॾिठी अथई पंहिंजी। साईं शहपर बि धाड़ियल हूंदा आहिनि छा? अरे हो केरु हो? चुप कर बि।
अड़े वठी हलोसि हिनखे थाणे ते मुछुनि सां थो रोब रखी माण्हुनि ते। न साईं मुछूं त मां मिड़ी शौक़ खां रखियूं साईं। साईं सूबेदार साहब ये गरीब ॻोठाणो न चोर आहे न लफंगो, असीं हिनखे चङी तरह सुञाणूं था। अड़े तूं केरु आहीं? बती थो माण्हुनि जा ज़ामिन ॾींदो। मां अंग्रेज़ी मास्तर आहियां। मास्तर हिते ॿार पढ़ण न आहिनि, सरकारी कार्रवाई में दख़ल अंदाज़ी ॾियण जी कोशिशि न कर। साईं ही हिते जी समाजी कमेटी जो सदर बि आहे साईं। साईं छॾियोसि हिन मामले खे, बसि करे वियो। मास्तर ठीकु आहे, तूं चवीं थो त ठीकु आहे। अड़े तूं बि पंहिंजूं मुछूं हल्कियूं कराए छॾ। हा साईं मां अॼु ई हल्कियूं थो करायां साईं बिल्कुलु। अड़े जमादार हे वेठो तो मुछूं मरोटे, इनखे त चेक करींसि। अरे जमादार मता मूंखे हथु लाथो अथई, ॾिसो त साईं ज़ुल्म आहे छा आहे? असुल धाड़ियल मानी टिकी खादियूं हलिया वञनि, बदिजनि पिया गरीब, आहे को इंसाफ़? आहीं केरु बक थो करीं? चोर चोर जा पुट पुलिस हथ वतणी। हाँ अड़े वठोसि, वठी हलोसि थाणे ते, पुलिस ते तूं हथ मां चवां थो छॾियो मूंखे, ही किथां जो इंसाफ़ आहे? मां कोन छॾींदोसांव, अख़बार में लिखंदोसांव। बाबा तूं बस कर हाणे, पुलिस सां एॾो ॻाल्हाइबो आहे छा? बस करे पुलिस जा चमचा सुञाणा थो तोखे। हे वञी धूड़ पाए मौजो छा? साईं साईं सूबेदार साहब गरीबनि सां एॾो ज़ुल्म ठीकु न आहे। हा जमादार वठी हलीसि हिन छोरे खे बि। साईं ही त सेठ सलेमान जो माण्हू आहे, बाबा तूं माठ करे बि, तुंहिंजो कहिड़ो वास्तो ॿियनि जे विच में? अचाए त पाण खे फासाई, धने जो पुटु आई न। हा धने जो पुटु आहियां ऐं 8वीं जमात पास आहियां। ठहियो न ठहियो, माठ करे बि। अड़े जूसा तूं हल अंदरि, वञी सुपरी थो खीरारी वञ तरियो अथमि। वञा सच त हिते ॻाल्हाइणो ई कोन्हे। सिपरी वञी थो। सेठ ॿुधी छॾ, ख़्याल सां होटल हलाए, तुंहिंजूं तमामु घणियूं शिकायतूं पहुतियूं आहिनि। हिते रुगो चोर ऐं धाड़ेला था अचनि, सम्झी? हा साईं हाज़िर 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 हाणे का बि शिकायत न अचे। हाज़िर हाज़िर। साईं मास्टर साहब हे त सरासर ज़ुल्म आहे। यार हेड़ो अंधेर असां किथे बि न वेठो, धाड़ेल वतन आज़ाद घुमंदा फिरंदा ऐं बदिजनि पिया आम गरीब माण्हू। वाड़े सुरीला मुमतली वाह। अगाड़ो जॾहिं मास्टर साहब तव्हांजे पारो पियो ॻाल्हाए त कंहिं बि ॻाल्हि न कई, कंहिं बि लाड न वठाई। हाणे था वेठा ॻाल्हियूं कयो। सच तो चईं जूसा, ओॾी महिल के चुप कयो वेठा। मास्टर साहब हिते वॾा राज़ आहिनि, तव्हांखे ओताक ते हली ॿुधाईंदुसि। जूसा सची? हा अॼु जाई बि धाड़ेल आया हुआ हिते। धाड़ेल आया हुआ? पोइ छा ताजियूं मानियूं टिकियूं सिजियूं बिजियूं खाई हलिया विया। भला तव्हांखे सभिनी खे त कुझु कोन थियो न? न असांखे कुझु कोन थियो, होटल जे गिराकनि खे बि कुझु कोन चयो। आख़िर कीअं चवंदा, आख़िर त असांजे सेठ जा यार आहिनि। यार ॼट में सफ़ा अड़जी वई, नथो ॾिसे मौक़ो न महिल, सफ़ा को ॼट। अड़े जूसा ओ जूसा जी सेठ हेरा हुकुम। तो कई नौकरी हल हाणे घर, मां पाणी पढ़ी करे पगार पहुचाईंदुसि। तंहिंजी माना त सुभाणे खां मां कम ते न अचां? बाबा मुंहिंजी जान छॾ, मूंखां ख़ता पई जेका मां तोखे नौकर रखियो हेतिरे। जान छॾ मुंहिंजी हाणे। माना त नौकरी ख़तम? हाणे जान छॾ मुंहिंजी, टरियो अथऊं। वाह मुंहिंजा मौला, ही नौकरी बि चट। भली हिन भेरे त बाबू फट मारे छॾींदो, 8वीं जमात जो बि लिहाज़ कोन कंदो पियो। ख़बर त असांखे बि हुई त सेठ सुलेमान वारे होटल ते धाड़ेल अचनि था, पर यार पक कान। पर मास्टर साहब मूंखे पक आहे त सेठ सुलेमान धाड़ेलनि सां ॿधल आहे। मुंहिंजे साम्हूं सेठ सुलेमान धाड़ेलनि खे नोटनि जूं हे तस्तियूं ॾिनियूं हुयूं। भला ॿियो माल जाई बि सेठ खे ॾेई विया छा? हा अजरक जी हेॾी सारी ॻंढ हुई ऐं उन में त रुगो सोना ज़ेवर हुया। मास्तर छा ॾसे, मां त ज़रे घटि चरियो थियण वारो हुउसि। नेठि पोइ छा थियो? छा वरी छा थियो? धाड़ेल सेठ खे चई विया त इन महीने जी 22 तारीख़ असां चीन माल जा पैसा वठंदासीं। त पोइ उन ॾींहुं जाई बि धाड़ेल?
हा छो न ईंदा उन्हनि खे केरु झलींदो ऐं हे सिजूं हे कुकड़ इहे नोटनि जूं तस्तियूं इहे धाड़ियल छॾींदा पक ईंदा भला जूसा तोखे तारीख़ त पकी तरह यादि आहे न हा मास्टर साहिब धाड़ियलनि मुंहिंजे साम्हूं उन खां अंजाम वरितो आहे इन महीने जी 22 तारीख़ जो त पोइ भला थी वञे को मज़ो असो मास्टर साहिब छा धाड़ियलनि जी का दावत वाल था कयो छा न बाबा उन ॾींहुं छो न छापो हणाए इन्हनि धाड़ियलनि खे त ॿधाइजे छापो सो वरी इन्हनि धाड़ियलनि ते हे मास्टर नांगनि जे ॿिरनि में तो हथ विझी माण्हुनि जो त साह निकिरे रुगो धाड़ियलनि जो नालो ॿुधी ऐं तूं छापे जी ॻाल्हि थो करे ऐं रही पुलिस स्वा त अॻुवाटी उन्हनि सां ॿधल आहे न न सभु पुलिस वारा बि अहिड़ा कोन्हे अॼुकल्ह असांजे ज़िले में हिकु नओं ASP आयल आहे चवनि था त ॾाढो भलो माण्हू आहे ऐं दिलेर बि आहे 2-3 मुक़ाबला करे चुको आहे धाड़ियलनि सां पुट तुंहिंजी त का क़िस्मत अहिड़ी आहे हाणे सभु कुझु छॾ मूंसां हली बनीअ ते कमाए बाबा तुंहिंजे चवण ते नेठि होटल ते पेशगिरी बि कयमि ॿियो भला हाणे छा कयां तूं ई खणी ॿुधाए चङो सुभाणे चाचे गुलण वारनि ॾे त वञ न न चाचे गुलण वारनि ॾे त असुल कोन वेंदुसि हा छो मुंहिंजो पुटु शकी थो थिए मूमल जे अॻियां न छो छो आमा ऐं मूमल खां शकी छो थींदुसि उहो त उन ॾींहुं ईअं पेर तिरकी वियो जो वाही में वञी किरियोसि हा वाहीअ में वञी किरियोसि मूंखे सभु ख़बर आहे बाबा जूअ जो हूंदई मूमल में त किरंदे न त ॿियो छा थींदो अमा इहा ॻाल्हि तोखे कंहिं ॿुधाई आहे इहा ॻाल्हि मूमल ॿुधाई सची अमा सची ॿियो छा पई चए मूमल मुंहिंजे लाइ ॿियो चए पई त ठहियो आहे बार कोन अमा ॿुधाए न खणी ॾिस तुंहिंजे पेरे थो ठहियो ॿुधायां थी पहिरियों ॿुधायां ॿियो चए पई त जूसे खे न नौकिरी मिली वञे त मां सदाई लाइ अची तव्हां सां गॾु घर में रहंदसि ग़लति बिल्कुलु ग़लति मूमल इहा नौकिरी जी ॻाल्हि त करे ई नथी सघे इहा ॻाल्हि पक हुनजे भाउ दिलदार कई हूंदी उहो ई त असांजे विच में भित बणियो बीठो आहे हिन कोट जे ॾींहुं कम पुॼे पाण खां कोन ॾोह वरी ॿियनि ते दिलदार अहिड़ो नाहे मूंखे ख़बर आहे मूंखे बि ख़बर आहे मूमल बि अहिड़ी नाहे मूमल त मूंखे हर हाल में क़बूलण लाइ तयारु आहे ऐं छो न क़बूलींदी आख़िर 8वीं जमात पास आहियां मथो त फिरियो आहे हुनजो दिलदार जो 2 दर्जा वधीक पढ़ी वञण जे करे हा बाक़ी मूमल मूमल त लखनि में ई मूमल कीअं मां हा छो न अब अच्छा है भाऊ नज़र पवई थी न हा छो न अरे पोइ हेॾो सारो माल पियो आहे खाई छो वञ थो खाईंदुसि त मूंखे नुक़सान थींदो तोखे नुक़सान थींदो हा चङो ठीकु आहे मां थो खावां मूंखे भली नुक़सान थिए अहिड़े ई छा थियो करी पैसा कट त पोइ छा पियो करी कुझु न मतलब मिड़ई भाऊ भोग देर पई थी हलिया ए खाई छॾ आऊं ई कोन थो वठां ॿियो केरु वठंदो हलिया बाबा अस्सलाम वालेकुम सलाम फरमायो फरमायो छा टेलीफोन करणो आहे भाऊ कंहिंसां ॻाल्हाइणो आहे SP साहब सां ॻाल्हाइणो आहे दा मास्टर ॻाल्हाए न खणनि त ॻाल्हायूं न हेलो हेलो मां पीएट SP पियो ॻाल्हायां ये साहब असांखे SP साहब सां ॻाल्हाइणो आहे बाबा कमु कहिड़ो आहे मूंखे ॿुधायो साहब मीटिंग में वेठो आहे असीं गनीपुर ॻोठ खां आया आहियूं तमामु ज़रूरी ॻाल्हाइणो आहे साहब सां बाबा तव्हां केरु आहियो तव्हांजो नालो छा आहे बाबा नाले खे छा कजे बसि फोन मिलाए ॾे साहब सां तमामु ज़रूरी ॻाल्हाइणो आहे मां गनीपुर ॻोठ जे समाजी तंज़ीम जो सदर आहियां बाबा वक़्तु ख़राब न कयो केरु बि आहियो मूंखे कमु ॿुधायो मां पाण ॿुधाईंदोमांसि साहब तमामु मसरूफ़ आहे I want to communicate a very important information, rather secret, to Mr. Javed. And you are killing my time, understand? And you will be held responsible for that mishap. ओके ओके इहा ॻाल्हि तव्हां पहिरीं ॿुधायो आहे न होल्ड कयो सर गनीपुर ॻोठ जे समाजी तंज़ीम जेको सदर आहे तव्हां सां ॻाल्हाइणु चाहिए थो ओके सर साईं ॻाल्हायो
हेलो यस ॻाल्हायां पियो। साईं सलाम वालेकुम। साईं हिकु इम्पोर्टेंट सीक्रेट इंफॉर्मेशन ॾियणु चाहियां थो। ॿुधायो बाबा छा इंफॉर्मेशन आहे? साईं छाकाणि त तव्हां हिकु बहादुर ऐं ऑनेस्ट ऑफिसर आहियो, तंहिं करे तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। बाबा ॻाल्हि ॿुधायो छा आहे? व्हाट्स द मैटर? साईं नोट कयो। साईं गनीपुर जे ॻोठ सेठ सुलेमान वारे होटल ते हिन इलाइक़े जो मशहूर धाड़ियल पहाड़ खान पंहिंजे टोले सां गॾु साईं हिन महीने जी 22 तारीख़ ईंदो शाम जो 5 बजे। बाबा इहा त हिकु जनरल इंफॉर्मेशन आहे, कहिड़ी तव्हांखे पक आहे? मुंहिंजो मतिलबु त असां कहिड़े आधार ते कार्रवाई कयूं? साईं उन तारीख़ ते पक धाड़ियल ईंदा, पर प्लीज़ साईं असांजी ॻाल्हि लीक थियणु न घुर्जे। जेकॾहिं तव्हांजे डिपार्टमेंट जे कंहिं माण्हू खे ख़बर पइजी वई न साईं, त पोइ सम्झो त धाड़ियल ताईं ख़बर पहुची वेंदी। ॿुधो बाबा, असीं पंहिंजे तरफ़ां अलर्ट रहंदासीं, पर तव्हां बि घणी होय होय न कजो। न साईं असांखे मरणो आहे छा? तव्हां हिते घणा ॼणा आहियो? साईं 2 ॼणा। ठीकु आहे, तव्हां फिक्र न कयो, मां ॾिसी वठंदुसि। साईं वॾी महिरबानी, साईं महिरबानी। जुसा हाणे ॻाल्हि त थी वई। वाह 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 भाऊ बेली, हाणे इहा ॻाल्हि तूं कंहिंसां न कजां, छाकाणि त इन ॻाल्हि जी मास्तर खे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, एसपी साहिब खे ख़बर आहे, हाणे तोखे ख़बर आहे। न मां कंहिंसां ॻाल्हि न कंदुमि। ॾिस, जे धाड़ियलनि खे ख़बर पई त असां एसपी साहिब खे ॿुधाए छॾींदासीं त तो पतो उन्हनि खे ॿुधायो। अब्बास हे फाइल अकाउंट्स ब्रांच में खणी वञ ऐं जल्दी वापसि अची वञ। यार जमाल, सुबह खां वठी कमु करे करे मरी विया आहियूं, का फर्स्ट क्लास चांहि थी वञे। वाह, दिलि वटो ॻाल्हि कई, समोसा बि थी वञे, ॾाढो मज़ो अची वेंदो। हाँ यार, टाइम भी चाहे समोसे जो आहे। मिस फलक, तव्हां लाइ यकीनन को सॉफ्ट ड्रिंक चवणो पवंदो। वाह 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 वाह, हुन छा मुस्कुरायो आहे, सॼी काइनात मुस्कुरायो थो। This very flirting. No flattering, but appreciation of your beautiful smile. Okay. तव्हां छा पिया घुरायो? चांहि समोसा। मां बि उहो खाईंदसि। गुड, यानी तव्हां में असां में को फ़र्क़ु कोन्हे। इहो त तव्हांजो कॉम्प्लेक्स आहे, सभु इंसान त बराबरि आहिनि। वाह वाह, छा ख़्यालात आहिनि मिस फलक तव्हांजा। इहो अब्बास बाबा, इहो 4 चांहियूं स्पेशल, गरम गरम समोसा ऐं चटणी अलॻि, जल्दी खणी आ। त छा ही सभु चांहियूं ऐं समोसा जमाल तरफ़ां? न बाबा, मुंहिंजे तरफ़ां वरी कान, ही त चंदे ते गॾियल आहे सॼो। न मुंहिंजे तरफ़ां, घबराए छो थो? मिस फलक, पोइ जे अहिड़ी ॻाल्हि आहे त बिल मां भरींदुसि। सालारे सिंध पांडी खान। जी अली जान। ये ओश्तो बाग जी खुशी में इजाफो छो थी वियो आहे? अली नवाज दारोगा सिंध, तू ॿुधाए तो कुछ महसूस कयो? शहजादा अली जा यूसुफ खान उर्फ जूसा, 8वीं जमात पास, वाली सिंध। हाँ, बिल्कुलु हिकु नई सुगंध जो वासो थियो आहे। सालारे सिंध पांडी खान, नक्शो ॾिसी ॿुधाए त असां किथे पहुता आहियूं? असां भूसड़ीअ जे वेझो पहुता आहियूं। भूसड़ी? गुस्ताख, या शान बदतमीजी। जान जी अमान पायां त अर्ज़ कयां अली जा। चङो अर्ज़ कर। भूसड़ीअ जे भर पासे में गुलाब जा खेत आहिनि, हीअ उतां जी खुशबू आहे। उस्ताद मोहतरम, तव्हां जी इन बारे में आलमाना राय छा आहे? सालारे सिंध पांडी खान ठीक था फरमाइनि हाकिम सिंध, हिन इलाके में गुलाब जी पोख तमाम घणी थींदी आहे अली जान। पर असीं सम्झूं था त ही ॿिनि दिलनि जे मिलण जी खुशबू आहे, ही प्रीत जी महक आहे। ज़ीनत बानू, असीं किथे अची विया आहियूं? शहजादी साहिबा, असीं सिंध विलायत में अची विया आहियूं। असीं कंहिं ख़तरे में त न आहियूं? न शहजादी साहिबा, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। तव्हां वालीअ सिंध जी दावत में आयो आहियो। शहजादी साहिबा, असांजो वज़ीर चवंदो आहे हीअ अमन जी सरज़मीन आहे, हिते औरत ते हथ खड़े खिलाफ़ गैरत सम्झो वेंदो आहे। पोइ त हितां जा माण्हू बि हिन सरज़मीन जहिड़ा ख़ूबसूरत ऐं कुशादा दिल हूंदा। जी शहजादी साहिबा।
हे केरु आहिनि? अलाए केरु आहे? न घबरायो दोशीदाऊं। ये असांजो शहजादो यूसुफ खान उर्फ जूसो 8 जमात पास। उस्ताद 60 जमात पास। माफ़ कंदा 60 जमात पास वाली सिंध आहिनि। निहायत मेहरबान, रयत नवाज, दिल नवाज। इहा आहिनि दारोगा सिंध अली नवाज खान ऐं हीअ आहिनि सिपर सालार पांधी खान ऐं हीअ आहिनि उस्ताद मोहतरम मुश्ताक खान। जहां पना शहजादा ये सिंध जी शहजादी मूमल आहे। शहजादी मूमल के गुलाम जो सलाम कबूल। सलाम कबूल। वाह सुभान। ये तो लगे जण आसमान में चंड धरती ते लही आयो छे। आसमान जो हाणे छा थींदो? मूं पंहिंजे सपननि में जंहिं शहजादे जी मूरत ठाही हुई अॼु उनखे ॻोल्हे लधो अथऊं। खबरदार गुस्ताख जे मूमल जे वेझो आयो ही। ज़ालिम ये तो छा करे छड़ियो। तो बिन दिलनि खे न मिलण ॾिनो। दारोगा सिंध अली नवाज न छॾियोस। तो छा करे छड़ियो ज़ालिम? तो छा करे छड़ियो? तो कोन छॾियोस? अली नवाज दारोगा सिंध पकड़ियो हिन प्यार जे दुश्मन खे न छॾियोस। अरे बाबा छा थियो? शुक्र बाबा छा थियो? पुट छा थियो बाबा? चई पियो त दारोगा सिंध प्यार जा दुश्मन पकड़ियो। बाबा मिड़ई ईअं ख़्वाब पे ॾिठमि। हाय सॼी बादशाही लुड़ी वई तव्हांजे अचण जे करे। सॼी बादशाही लुड़ी वई तव्हांजे अचण जे करे। अड़े अब्बा तुंहिंजे हिननि ख़्वाब ज़रे घटि असांजो हियो फाड़ियो हो। मां ॿुधाए थी छॾे आईंदे न ॾिसजे अहिड़ा ख़्वाब। छो मां ख़्वाब त ज़रूर ॾिसबा। आख़िर 8 जमात पास आहियां। आख़िर त 8 जमात पास। अड़े ढायासीं तुंहिंजी इन 8 जमात मां बि। जूसा खान ॿुधो अथव न दिलदार बि ॻोठ आयल आहे। यार हल त कचहरी करे चओसि। दिलदार? न भली आऊं दिलदार जे घर कोन हलंदुसि। हा छो छा थियो? यार वरी कंदो उपचूं थियूं ॻाल्हियूं। फलाणी नौकरी छो छॾियई, फलाणी नौकरी छो छॾियई, हीअं रोज़गार सां आहीं या न आहीं? पोइ छा आहे बाबा, तूं त चाचे सां ॿनीअ ते कमाई थो न, भला इहो बि त रोज़गार आहे न। पोइ इहा ॻाल्हि हू बि त सम्झे न। यार हाणे छॾ खणी ज़िद खे। हल त हलूं, 5 ॼणा को कावड़ कबी आहे छा? यार जमाल जमाल पुट सच त चए थो। ॻोठो वञी चकर बि हणी ऐं दिलदार वारे सां बि मिली आहे। अमा तोखे सॼी ख़बर आहे त आऊं त छो कोन ईंदो आहियां। वरी तूं मुंहिंजा पुट ॾिस न वीचारा परदेसी आहिनि। कॾहिं कॾहिं क़िस्मती त अचनि था। हे वीचारो कराची मां थो अचे, हू वीचारो हैदराबाद मां थो अचे। ॿई वञी मिलींदोसि दिलदार ख़ुशि थींदो। वञो पुट। अमा ॾाढो मजबूर थी करी। वरी तुंहिंजो चवणु टारे बि त नथो सघां न। चओ भला जमाल वेह त मां हथ मुंहुं धोई वठां त पोइ हलूं। हा से हाणे हथ मुंहुं छो न धोईंदे? नेठ त हुते अधी मूमल बि त आहे। यार इहो मज़ाक मूंसां न कंदो करे। अमा ॿिया त खिलंदे तूं बि खिली थी। चओ हाणे ॿुध, हथनि खे खणी छॾियूं था, ख़ाली मुंहुं धोई थो वठां बसि। इजो वठां। हा यार कराची जी ॾाढी सुठी लाइफ आहे। यार दिलदार ॾाढियूं बतियूं आहिनि हुते, गाॾियूं, बसूं, बिल्डिंगूं, अलाए छा छा यार। हा यार भला जमाल ॾे ख़बर तुम्हारी मिस फलक जो छा हाल आहे? यार मिस फलक बि ॾाढी का ज़हीन पक्की छोकिरी आहे। यार मां बि ॾाढी थो ट्राई कयां, पर यार लिफ्ट ई कान थी कराए। शी इज डैम सीरियस। त पोइ तूं ईअं छो थो करीं? यार आख़िर केतिरो वक़्तु तूं छोकिरियुनि खे फ्लर्ट कंदो रहंदे? न न यार मां फ्लर्ट कोन थो कयांसि। यार मूंसां जेकॾहिं शादी करे त मां शादी बि कंदोसांसि। अरे जमाल इहो छा थो चवीं? तुंहिंजो त मास्टर मुश्ताक जी भेण सां मंगणो थियल आहे। हा पर फ़क़ति मंगणो थियल आहे यार, को निकाह थोड़ी आहे। यार अहिड़ी सुठी फैमिली में शादी थिए त ॿियो छा खपे? तंहिंजो मतिलबु त तूं पंहिंजे बैचलरहुड खे कमर्शलाइज़ करणु चाहीं थो? न न अहिड़ी त का ॻाल्हि न आहे, पर जेकॾहिं अमीर माण्हुनि मां शादी करण सां ज़िंदगी ठही वञे त पोइ ठीकु आहे, असांखे कहिड़ो एतिराज़ थी सघे थो। बिल्कुलु। हा अड़े पोइ अदी हमीदा जो छा थींदो ऐं मास्टर मुश्ताक? पोइ उन्हनि जो प्रॉब्लम आहे। कीअं दिलदार, इट्स देयर प्रॉब्लम। यस जमाल जे इहा ॻाल्हि आहे न
तो पोइ हू बि तोखे चङी तरह सुञाणे वई हूंदी। जहिड़ी नियत तहिड़ी मुराद, ॻाल्हि कंदो सां सची। हा यार जुसा खान चवी सच थो यार, शायद इन ही करे मूंखे लिफ्ट कान थी कराए। यार जमाल, बहरहाल तुंहिंजी या जदोजहद जारी रहे, हिक न हिक ॾींहुं ज़रूर कामयाब वेंदे। अरे तूं बि हिनखे इहो वेठो थो सभु किनी? न न, मां को हिनखे ग़लति सलत ॻाल्हि थोरे पियो कयां। यार माण्हूअ खे पंहिंजी ज़िंदगी ठाहिण लाइ महिनत ज़रूर करणु घुर्जे न। अरे इहा महिनत आहे? ॿेली आयो त ॿई मूंखां वधीक पढ़ियल, पर ॻाल्हियूं सफ़ा प्राइमरी वारनि जहिड़ियूं पिया कयो। हा खिलो खिलो भली खिलो, सभु सम्झां थो, आख़िर 8वीं जमात पास आहियां। हा केतिरनि ॾींहंनि खां छोकिरी मङी वेठी आहे, तूं हुनजो बिलो करी कोन थो। हाँ हाँ मङी वेठी आहे, ऐं जमाल बि पंहिंजो छोकिरो आहे, ऐं नौकिरीअ सां बि आहे। बसि रुगो तारीख़ ॾे त इहो ॿार बि खणी लाहियूं। भुलियो आई भुलियो, उहो अॻियों छोकिरो कोन अथई, हुनजा वॾा ख़्याल अथई। हुनखे हाणे मिल्कियत वारी ज़ाल खपे। छो छो हिनखे वरी छा थियो आहे? ख़बरूं पियो करे, मां शादी उतां कंदुसि जितां पैसा जाम मिलंदा, ऐं शहर में बि लॻो पियो अथई भॼ डुक में। न न, ईअं वरी कीअं कंदो? मां 2-3 दफ़ा तो कढियो थमांसि, हर दफ़े नटाए थो वञे। शायदि कराची में नौकरी मिली वई अथसि, इन करे दिमाग़ ख़राब थी वियो अथसि, ऐं वरी सोच बि मैकेनिकल थी वई अथसि। इन छोरे जमाल सां आख़िरी दफ़ो ॻाल्हि करे त ॾिस, आख़िर हुनजे नियत में छा आहे। न न, मां कराची वञी आख़िरी जवाब तो वठी अचांसि। हूअं बि मूंखे एजी ऑफिस में कमु आहे, उहो बि छॾाई अचां। हूअं बि इहो जमाल मूंखे हा मथे कोन पई, नंढे वॾे सां ॻाल्हाइण कोन थो अचेसि। चङो चङो, हाणे मां हलां थो कोचिंग सेंटर, पोइ इन ॻाल्हि खे ॾिसूं था। अस्सलाम वालेकुम जमाल। वालेकुम सलाम मास्टर साहब, अचो अचो। खुशाम। वाह सरप्राइज आहे। अचो अचो वेही अचो ना यार, प्लीज वो कुर्सी। थैंक यू यार, माइंड न कजो। मां साहब भला पुछो तो सही, हेॾे अचणा न वञणा अॼु कीअं भुली पियो? यार एजी ऑफिस में हो कमु, सोचियुमि त सोट सां बि मिलंदो वञे। तूं ॾे ख़बर छा हाल अथई? बस मास्टर साहब, कंहिं न कंहिं नमूने सां कामयाबी हासिल करणी आहे। कामयाबी जो म्यार हर कंहिं वटि पंहिंजो आहे। ख़ुशी, सुकून ऐं दर्द जो स्टैंडर्ड बि सभु वटि पंहिंजो पंहिंजो आहे। इंसानी ज़हन कॾहिं बि मुतमिन न थींदो आहे। इहा ज़हन जी बायोलॉजिकल फंक्शन आहे। इहो ई त इंसानी तहज़ीब जो कारण आहे। बहरहाल मास्टर साहब, कामयाबी हासिल करणी आहे त पोइ खणी छा बि करणो पवे। साईं इहे आहिनि किताबनि जो ॻाल्हियूं, असांखे त क्लार्की करणी आहे, सिर्फ़ु क्लार्की। यार निसार, तूं त हमेशह दिमाग़ खे फेराइण वारियूं ॻाल्हियूं कंदो आहे। मैडम फलक, ही मुश्ताक साहब आहे, मुंहिंजो कज़िन थे। असांजे ॻोठ में अंग्रेजी जो मास्तर आहे, निहायत ज़हीन माण्हू आहे। जे चाहे हा न त CSS करे वठे हा, पर मुश्ताक साहब आहे पंहिंजी तबियत जो माण्हू, सो वञी लॻो मास्तरीअ खे। न जमाल, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। मिस्टर जमाल, तव्हांजो कज़न त वाक़ई ॾाढो होशियारु आहे। आई लाइक हिज टॉक्स। हेलो मिस्टर मुश्ताक, वेरी ग्लैड टू सी यू। थैंक यू मैडम, तव्हांजी महिरबानी। न मां साहब, मिस फलक ॾाढी संजीदा आहे, ॾाढी ज़हीन छोकिरी आहे। हू हर वक़्तु कंहिंसां फ्री कान थींदी आहे। हूंदी ज़हीन पाण लाइ, इन जी तरबियत ई अहिड़ी हूंदी आहे। मां साहब, मिस फलक जे पीउ वटि ॾाढा सुठा सुठा किताब आहिनि। वॾनि माण्हुनि जे घर फैशन तौरु सुठियूं लाइब्रेरियूं हूंदियूं आहिनि, पाण खे दानिश्वर साबित करण लाइ। हा, मतिलबु ॻोठ वारनि जो छा हाल आहे? माना पंहिंजे जुसे जो छा हाल आहे? जुसो ख़ुशि आहे, पर यार मां तोसां हिकु संजीदा ॻाल्हि करण लाइ आयो आहियां। हा हा, ॿुधाए हुकुम। यार तोखे त ख़बर ई आहे त मां ई हींअर घर जो वॾो आहियां, ऐं वॾनि जा कयल फ़ैसिला बि मूंखे ई पूरा करणा आहिनि। हा हा बिल्कुलु, चओ चओ। हमीदा जी ऐं तुंहिंजी मंगणी बाबा जन पंहिंजी हयाती में करे विया हुआ। हा हा, मूंखे यादि आहे, यादि। पर तूं कॾहिं बि इन मामले में संजीदा कोन थियो आहीं। न न मां साहब, अहिड़ी त का ॻाल्हि आहे, मूं त भाॼाई खे बि चयो हो। मां साहब ॾिसो न, मां चाहियां थो त जेकर शादीअ खां अॻु में हथ पेर हणी 2 टे ॾोखड़ कमाया, बाक़ी हाणे न कंगलाइप में त शादी कान कबी न। वसा रखणी असां बि पंहिंजी न्याणी खे कुझु ॾींदासीं। मां साहब, हिन बटन देगड़ियुनि, हिन सिलाई जी मशीन, हिन 10-12 वॻनि में छा थींदो? हिते त माण्हू शादीअ खां पोइ लखापति थियो वञे। तूं बि इन सोच में वेठो आहीं छा? हा, जे थी वञे त ॾाढो सुठो, लाइफ ठही वेंदी। पोइ भले हमीदा ॻोठ में वेठी हुजे। मां साहब, मुड़ुस भला 2 घर न हलाईंदा छा? न मां हरूभर अहिड़ो बि क़दामत पसंदि कोन आहियां। मां पंहिंजी भेण कंहिं बि शरीफ़ माण्हू खे ॾेई सघां थो। मां साहब, मुंहिंजो इहो मक़सदु न आहे। मां साहब, मूंखे तव्हांजे लाइ इज़त आहे, पर तव्हां ॾिसो न,
मां पंहिंजी शादीअ खे ऐं पंहिंजे बैचलरहुड खे बिज़नेस समझी कथा बणणु चाहियां थो। त तूं शादी बि कमर्शियल बुनियाद ते करणु चाहीं थो? छा कजे सोट, इहा बि मजबूरी आहे, नेठि वॾो माण्हू जो थियणो आहे। त पोइ ठीकु आहे, मां हमीदा लाइ किथे खणी ॿिए हंधि सोचां थो। न न मास्टर, मुंहिंजो इहो मक़सदु न आहे। भला मास्टर साहिब एॾी तकड़ छा जी आहे? भला हाणे मूंखे ज़रूरी त न आहे त सुभाणे का करोड़पति फैमिली मिली वञे। मां इन कोशिश में त ज़रूरु आहियां। ॻाल्हि वाज़े ऐं चिटी बि नथो करी, जवाब बि ॾीं थो ऐं वरी इक़रार बि करी थो। बाबा हिन भेरे कलंदर जो मैंने एड़ो त भरियो, एड़ो त भरियो, एड़ो त भरियो जो सरे गट हार जे जिसा वडो को भोगाई पानी सा जो हार जे तो जो एडो घड़ी भरियो। अब भरण जो मकसद इहो आ त पब्लिक जमा थी, माण्हू गड थिया। पब्लिक जमा थी बस सा पब्लिक तो जे पब्लिक यानी माण्हू। हाँ हाँ इहो त ठीकु आहे, पर भेटा यारो मेलो बि घटि कोन्हे को। अरे यारू असां हुकुम कयो छा खपेव? अरे असां आपको आटू बाटू वठ बाबा छा वरी छा को मुर्गी खाईंदा? बाबा चाहियो खणी आ छ सादी या खीर पती? अरे बाबा खीर पती खणी आ भला। ए बुत तुझी होटल जी मुर्गी खाईंदा, हिन मुर्गी के कोई न खाई। मुर्गी इसे छ चल खंड घणी वठी आए साइड 1 किलो खंड 5 डब्बा चाव जा। चल ठीक है। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बच्चों से बच्चों बाबा ता हो दे शाबाश, मेहमान के जाए जो बियो पार्टन बियो। साला बाचा जो बाबा बाबा दुआ खपे तुझी, सेठ तू त खुश आई ना? अल्हम्दुलिल्लाह रब जाए सा ना किथे दिल त काने लोड़ी रही? न न एड़ी त काई गाल काने पाड़ ना। असां चो त यार असां और किथे सुस्त रथी पए। न न हुकुम करे तुझो। हां चङो भला सेठ बोतलूं प्यार पहिरीं ऐं पोइ खाईंदासीं। मान हाजिर हाजिर छोकरा बाबा रे बोतलूं प्यार शाबाश जल्दी हाजिर हाजिर। यो बात तव्हां छो माठ थी विया आहियो? ए बाबा खिलो ॻाल्हायो, असां तव्हांजा मथा न आहियूं। तो भाई ताणे पाणी जो दर आहे त कुझु कोन कबो। खबरदार वठन न छॾियो। अरे छॾियो मूंखे मारे छॾींदो तव्हां। अरे सभु गुलाम कादिर वारनि खे मोरी में वेठा अथव। बकवास बंद कर, उहे बि उते गिरफ़्तार थी चुका आहिनि। असां सां गद्दारी थी आहे, भला ज़रूर थींदो। ख़ामोश बदतमीज़ ग़रीब इंसाननि खे था फुरियो। नथा ॾिसो कंहिंजो नंग, न का मजबूरी, वरी पलान कंदो वठी हलो। असां सां वेसाघाती थी आहे। केरी साईं मां मिस्किन होटल जो मालिक आहियां, मेरी रोज़गारी कंदा केबला। हाँ गरीब आ, रोज़गार पे करी। साईं मां बेडो ही आहियां, साईं मां सभा बेडो ही आहियां बाबा। तॾहिं तो दाड़ियुनि खे मानियूं खाराई। साईं जे मां नथा खारायूं त मोटिया था खाऊं साईं। ऐं उन्हनि जो माल बि तो खपराई, पाथरजाई तो करी। गौर खान वठो होटल जी तलाशी। राइट सर। साईं ही दकल मां पैसा निकिता आहिनि। अरे ही पैसा होटल में कमाया थी? गरीब होटल वारो हणो दली हिनखे बि ट्रक में। हल सर कामयाब रेडी मुबारक। थैंक यू। ॾिसो मिस्टर गौर खान, हिननि ॻोठाणनि खे बि वठी हलो थाणे ते ऐं कुझु ज़रूरी पुछा गाछा करे छॾे ॾिजो हिननि खे, घणो तंग न कजो। न न साईं हिननि वीचारनि जो कहिड़ो ॾोह। ओके वठी हलो बाबा हिननि खे। हलो बा हलो हलो। इहो बिल्कुलु सही आहे। जेकॾहिं तव्हां वांगुरु हर को शहरी असां सां तावन करे त ॾोहनि ते काफ़ी कंट्रोल आणे सघिजे थो। साईं माण्हू हर को ताउन करण लाइ तयारु आहे, पर सभु ऑफिसर बि तव्हां जहिड़ा ईमानदार दिलेर ऐं ऑनेस्ट ऑफिसर त न आहिनि न साईं। हा न साईं। साईं ही उहो सचो इंसान आहे जंहिं मूंखे धाड़ेलनि जी सॼी ख़बर ॾिनी।
मूं ऐं हिन गॾिजी इहा इंफॉर्मेशन तव्हांखे ॾिनी साईं। जूसो साईं जूसो। तव्हां छा कंदा साईं फ़िलहाल त बाबे सां ॿनी ते कमु कंदो आहियां। साईं सेठ सुलेमान जी होटल ते पहिरियों हुउसि न। उहा साॻी होटल? हा साईं उहा साॻी होटल जंहिं ते तव्हां छापो आहियो, पर साईं उतां बि नौकिरी मां कढी छॾियो। तव्हां घणो पढ़ियल आहियो? साईं मां 8 जमात पास आहियां। पोइ पुलिस में कमु कंदा? जी पुलिस में साहब वञे न पुलिस में, साहब चवई जो थो। मास्टर बाबे सां सलाह त कयईं भला हूअं बि पुलिस खे अहिड़नि नौजवान जी ज़रूरत आहे। ऐं मां सोचां पियो त मथे लिख पढ़ हलाए धाड़ेलनि ते रखियल इनाम तव्हांखे वठाए ॾिजे। न न साईं न, असांखे न खपनि साईं। न साईं न, असां ॻोठ जी ख़िदमत जा पैसा कोन वठंदासीं। हा छो बाबा, इहो त तव्हांजो हक़ आहे। नो सर, सॼे तरह में दुश्मनी थी पवंदी ऐं अजायो ॾचे में अची वेंदासीं। साईं असांजा नाला ज़ाहिर थियण न घुरिजनि, न त धाड़ेलनि जे ज़द में अची वेंदासीं साईं। हा साईं हा, जे धाड़ेलनि खे ख़बर पइजी वई त असांखे त ॻोल्हे ॻोल्हे मारे छॾींदा। पर धाड़ेल त जेल में आहिनि। साईं धाड़ेल त बराबरि जेल में आहिनि, पर हुननि जा छाड़ता त ॿाहिरि आहिनि न साईं। मां सम्झी वियुसि, उन्हनि जो बंदोबस्तु बि करे छॾींदुसि। महिरबानी साईं। हूअं सर तव्हां असांजी हिक ॿिए नमूने बि हेल्प करे सघो था। कीअं बाबा? साईं असांजे ॻोठ सुधार तंज़ीम जी सरकारी तरह खां मदद करे सघो त तव्हांजी वॾी महिरबानी। मां उन लाइ बि कोशिशि कंदुसि। महिरबानी साईं। पोइ साईं हाणे असांखे इजाज़त ॾियो साईं, हलो असां। पोइ ईअं हलो था? हा साईं। हा साईं ॻोठ पहुचणो आहे, पंथ बि परे आहे, पर साईं असांजे नालनि जी पारत हुजे तव्हां को बि साईं। महिरबानी साईं, तमामु माण्हू पियो आहे रस्ते ते। हिनखे ॾाढा धक लॻल अथसि यार, हिन छा कयां? पर यार पंहिंजो छा वञे, जॾहिं जुसा अची न वञी कंहिं ॾचे में। पर हिनखे हिते जे छॾे वियसि त राति जो चवे किथे मरी न पए वीचारो। मौला हाणे तूं ई का मुंहिंजी मदद कजां। चङो पियो अथसि, कीअं बड़ा धको आहे। घर वरी अम्मा ऐं बाबा बि इंतज़ार में हूंदा। छा कजे? हला मालिक, हल हल शाबाश। भाऊ पौधा डॉक्टर साहब किथे आहे? अब केर मुड़ साईं, डॉक्टर साहब त पंहिंजे बंगले ते आराम में हूंदो। अरे हींअर को वक़्तु आहे मरीज़ ॾेखारण जो। बेली माण्हू वक़्तु ॾिसी बीमार थींदो आहे छा? बेली हीअं न कर, रुगो मूंखे ॿुधाए त डॉक्टर साहब किथे आहे, मां पाण थो मिल सघियां। पोइ इहो साम्हूं 2 नंबर बंगलो अथई, पर यार उथां जा वञी पाण। हा हा मां पाणे थो वञी उथारियां, तोखे तकलीफ़ कोन थो ॾियां। तूं सुम्ही रहो भाऊ, सुम्ही। डॉक्टर साहब, ओ डॉक्टर साहब। साईं मां जूसो साईं मरीज़ खे ॾेखारिणो आहे साईं। साईं अलाह जो वास्तो अथव, दरवाज़ो त खोलियो। तव्हां त हींअर बि नथा छॾियो राति महिल। साईं ॾाढी मजबूरी आहे, मरीज़ सफ़ा बेहोश लॻो पियो आहे, कुर्ब कयो साईं। चऊं
चौकीदार चौथे अस्पताल खोले मां अचां थोड़ा परे थो। हाँ डॉक्टर साहब। अरे ये तो एक्सीडेंट जो केस आहे साईं मूंखे त इन हालत में रस्ते ते पियल मिलियो आहे। साईं महिरबानी कयो साईं। बाबा पहिरीं त नहीं पुलिस में रिपोर्ट थींदी। साईं पुलिस में रिपोर्ट पई थींदी पर तेसीं हिन ग़रीब जो को बिलो त कयो किथे मुर्गो मरी न वञे साईं। चऊं फिलहाल हिनखे मां फर्स्ट एड ॾियां थो हिन जो कुझु कयूं था पोइ बाबा ने के वॾी अस्पताल में खणाए वञिजो। हा साईं हा बाबा ड्रेसिंग जो सामान खणिया। जी हा साईं। जुसे जी मां बारे में दांत कोन जुसो कोन मोटियो अच्छा न अञा त कोन मोटियो आहे। चयमि बि पे त न माणीसि पर मुंहिंजी केरु थो ॿुधे ॻाल्हि। कीअं न वञे हा गाॾी गाह जी भरी बीठी हुई गाह सुकी वञे हा पोइ कहिड़ा पैसा मिलनि सा पोइ कहिड़ा पैसा मिलनि सा तोखे त रुगो पैसनि जी आहे। अरे पाण गॾिजी वञी सा न ख़बर बि अथई पुटनि जे अफ़ालनि जी। इहो त बराबरि सही थी चवीं पर मूंखे कहिड़ी ख़बर त एतिरी देरि कंदो। एतिरी देरि कंदो बाबा मरीज़ खे फर्स्ट एड ॾेई छॾियो अथमि हाणे तूं हुनखे कराची खणाए वञ। पर साईं मां हिनखे कराची कीअं खणाए वेंदुसि मूं वटि त रुगो दाद गाॾी आहे। अरे सफ़ा को साधू आहीं घबराइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे तोखे ईदी सेंटर तां एम्बुलेंस घुराए था ॾियूं। एम्बुलेंस साईं इहा वरी छा आहे? अरे इहा नथो सम्झी बाबा मोटर मरीज़ खणी वञण वारी गाॾी तोखे जल्दी कराची पहुचाईंदी पोइ त बस। ठीकु आहे साईं ठीकु आहे तेसीं साईं मुंहिंजी दांत गाॾी ते ॿाहिरि बीठी हुजे मोटी अचे काहे वेंदुसि। इहा वरी हिते कीअं छॾींदे? पोइ साईं मां पंहिंजी दांत गाॾी काॾे काहे वेंदुसि। अदा अदा तूं ई खणी मुंहिंजे दांतनि जो ख़्यालु कजां जे गाह पठो हुजे त खणी ॾिजांइ यार। अदा चङो चङो वीचारा सावार आहिनि मां पाण ॻोठण माण्हू आहियां मुंहिंजो पंहिंजो माल आहे गाह विझंदुसि। महिरबानी अदा वॾी महिरबानी। अरे जुमन मोटरसाइकिल खणी वञी मेन रोड वारी ईदी सेंटर तां एम्बुलेंस कराए त मरीज़ खे जल्दी कराची मोकिलियो। जी हा साईं बिल्कुलु। जुसे जापी ओ जुसे जापी छा आहे ये ना जुसो कोन मोटियो आहे। हा ॾिसो त अधु राति थी वई आहे अलाए जे काॾे हलियो वियो तोखे ॿुधाए त कोन वियो आहे त शहर मां मोटंदे काॾे वेंदुसि। न न मूंखे त कुझु बि कोन चई वियो आहे। पोइ मतां अॼु गुलण वारनि सां मिलण उन्हनि जे ॻोठ हलियो वियो हुजे। उन्हनि लाइ त ज़ोर भरींदा आहियूंसि त बि पियो न टाईंदो आहे। उन ॾींहुं जमाल बि पे मिंथूं कयसि त बि न पे वियो। पोइ जॾहिं मूं चयोमांसि तॾहिं मस मस वियो सो बि सिज लथे खां अॻु मोटी आयो हो। पोइ भला होॾां पुफिस सां मिलण उन्हनि जे ॻोठ न हलियो वियो हुजे। है जुसे जापी तोखे कीअं सम्झां पर बिना ॿुधाए कॾहिं वियो आहे छा अॻु। पोइ भला मां हाणे छा कयां किथां ॻोल्हियांसि ए मूंखे त ॻणती आहे पंहिंजे ॾांदनि जी अलाए जे वीचारनि सासुनि खे गाह पठो बि ॾिनो अथई अलाए जे न। शाबस हुजे ऐं पंहिंजे बचड़े जो नथो सोची तोखे वरी ॻणती लॻी आहे पंहिंजे ॾांदनि जी। ॾिसी बि थो रहिया को हाल माण्हुनि में। हा इहो बि जाइ थी चई। डैडी डैडी तव्हां ठीकु त आहियो? डैडी ही हू शख़्स आहे जो तव्हांजी जान बचाई आहे तव्हांखे अस्पताल में भेण पहुचायो हिन पंहिंजो ब्लड बि तव्हांखे ॾिनो आहे। अस्सलाम वालेकुम शेर साहब। प्लीज़ तव्हां हाणे वञो मरीज़ खे डिस्टर्ब न कयो हिननि खे रेस्ट जी सख़्तु ज़रूरत आहे प्लीज़।
मिस्टर जूसा तव्हांखे ख़बर हुई त तव्हां जंहिंजी जान बचायो पिया उहो केरु आहे? न मूंखे ख़बर न हुई। तव्हां सेठ साहिब खे भला अॻु में कॾहिं ॾिठो? अदा जंहिं माण्हू खे आउं सुञाणो ई कोन उनखे भला अॻु में कीअं ॾिसंदुसि? आउं त कराची में ई अॼु आयो आहियां। प्लीज जूसा तव्हांखे ख़बर हुई त उन ब्रीफ केस में छा हो? न मूंखे कहिड़ी ख़बर। ऐं ॾिस न पराई शइ हुई, मूंखे भला कहिड़ो लाचार पियो आहे जो पराई शइ वतां खोलींदो? तोखे ख़बर न हुई त उन में केतिरा पैसा हुआ? न भाऊ मूंखे ख़बर न हुई। महिरबानी मिस्टर जूसा। डॉक्टर साहब दरअसल इहो एक्सीडेंट हाईवे ते थियो आहे जंहिंमें सेठ साहब जो ड्राइवर मौके ते ई फौत थी वियो ऐं संदसि कार मुकमल तबाह थी चुकी आहे ऐं हाणे पुलिस जी तहवील में आहे। हाँ त इन एक्सीडेंट जी कंफर्मेशन थी वई आहे? हा बाबा जूसा ब्रीफ केस खां सवाइ ॿियो को सामान त कोन हो? न साईं जिते सेठ साहब रस्ते ते फटियो पियो हो न त भरिसां ॿूड़नि में इहा पेती पई हुई जेका मूं खणी वरिती। साईं सिज बि त लही वियो हो न, मूंखे त ॿी का शइ ॾिसण में कान आई। ठीकु आहे बाबा ठीकु आहे। साईं मूं ब्रीफ केस जो सामान फिलहाल मशीन में लिखी छॾियो आहे। ब्रीफ केस फिलहाल सेठ साहिब जी धीमे सना खे ॾेई छॾी आहे, ज़रूरत पई त वठी पेश करदी। बाबा जूसा हिते सही कर, सही त ॻाल्हि अचे थी न? हा हा साईं सही छो न ईंदी, आख़िर 8वीं जमात पास आहियूं। साईं सही त मां खणी कयां पर मूंखे कुझु थींदो त कोन न साईं, आउं ॾाढो ग़रीब माण्हू आहियां। हा न बाबा न, तूं को फिकर न कर, तोखे कुझु बि कोन थींदो। न बाबा का फिक्र जहिड़ी ॻाल्हि न आहे, तूं त शरीफ़ सादो माण्हू आहीं, तो त वॾी हिमत वारो कमु कयो आहे। डॉक्टर साहिब जी इहा ॻाल्हि आहे त पोइ हिकिड़ी सही छा सॼो पनो थो सही करे ॾियांव। किथे हिते कयां? हिते 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 कीअं साईं ठीकु आहे? ठीकु आहे सही मुंहिंजी सुहिणी आहे न साईं? हा डॉक्टर साहब तव्हां वटि विटनेस तौरु सही करे छॾियो। जी मूंखे ॾियो। तव्हांजी वॾी महिरबानी मिस्टर जूसा जो तव्हां बाबा जी जान बचाई। मूं तोबा तोबा तोबा, तव्हांजे बाबा जी जान अलाह सां ई बचाई आहे। यू आर सो ग्रेट मिस्टर जूसा। जी छा चयव? मुंहिंजो मतिलबु आहे तव्हां ॾाढा सुठा आहियो। मां त 8वीं जमात में पास आहियां। अदा जूसा जी अदा हाणे वापसि ॻोल्हण जी कयूं न, सेठ साहिब खे त ख़ैर सां पहुचायोसीं। हा हा हा। ओ सॉरी तव्हां एम्बुलेंस आयो न? जी 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 मेम साहब। हा हा ही एम्बुलेंस जो ड्राइवर आहे। प्लीज तव्हां ही रखी छॾियो। महिरबानी मेम साहब। प्लीज तव्हां बि रखो। न न न न मूं वटि ख़र्च जा पैसा आहिनि बसि। हाणे इजाज़त ॾियो त ॻोठ वञूं। मुंहिंजी तव्हांजा दांत गाॾी बि हुते बीठी आहे ॻोठ जी अस्पताल में। तव्हांजे बाबा खे अलाह साईं वॾी हयाती ॾे, बसि हाणे इजाज़त ॾियो त ॻोठ वञूं। ठीकु आहे तव्हांजी वॾी महिरबानी मिस्टर जूसा। अचो त महिरबानी। हे आहे न एम्बुलेंस जो ड्राइवर, मां इन सां हलियो वेंदुसि। हलो अचो अचो। सॼी राति गुज़री वई, सिज बि चढ़ी आयो आहे। पेरां पेर दस्तगीर मुंहिंजे जूसे जो ख़ैर कजां, अञा ताईं न मोटियो बचो। अलाए जो चयईं पियो त गाहु खपाए शहर में हीअं थो अचां, पर जूसे जा पे ईअं कॾहिं वियो ई कोन्हे किथे ॿुधाइण खां सवाइ। हालतूं ॾिस त अलाए कहिड़ियूं लॻियूं पियूं आहिनि। किथे छोरो फाथो न हुजे कंहिं मुसीबत में, दांतनि जो बि भलो जोड़ो अथसि साणुसि। झलियो मांसि त बाबा देरि थी वई आहे पुट, हाणे न वञ तूं न वञ, पर छोरो मुड़ियो ई कोन। चङो हाणे भाई त सवली कढ। तूं वरी सॼी राति केॾां हलियो वियो आहे? बसि मिड़ई थोरी देरि थी वई। पर देरि बि थींदी आहे कलाक ॿिनि जी, सॼी राति किथे हुअं? पुफे वारनि ते त कोन हलियो वियो हुअं? सॼी राति जागी जागी अखियूं ॾिसण मुंहिंजो। तव्हां सुम्ही रहो। निंड खुटके में कीअं अचे हा? माण्हू वेंदो आहे केॾा त घटि में घटि ॿुधाए त वेंदो आहे। अड़े पुफे वारनि ॾे वियो हुअं या मासड़ वारनि ॾे? न बाबा न, मां त वियो हुउसि कराची। साईं छोरो चरियो त नथो आहे। हिन खे वठी वञ निम वारे पीर ॾे त को फीणो करेसि।
अरे अहिड़ी हण जेको एतबार बि करे। ॾिसो त पुट खे हितां त गाॾी ते वियो आहे कराची आहे। न बाबा डांस गाॾीअ ते थोरी, मां त मोटर ते वियोसि, मोटर ते उन ते। अरे पोइ डांस गाॾी काॾे कई हुई जाई हींअर डांस गाॾी किथे आहे? बाबा डांसनि खे त हींअर मन में ॿधियो पियो अचां। भला घबराई छो थो, खुटको छाजो थो करी? आख़िर 8वीं जमात पास आहियां। वाह वाह, खुटको छाजो थो करी? अरे हज़ारनि जा आहिनि डांस, हज़ारनि जो आहे छकड़ो। अय्या जूसा जाई ॿुधाए कराची वियो आहे? ऐं भला कूड़ ॻाल्हाईंदो आहियां, कराची वियोसि कराची। ए कीअं कीअं पिचा भला ॿुधाए त सही। बाबा छा थियो जो सिज लथे जो गाह खपायो, ॻोठ मोटियो पियो आयुसि त जीअं ई हेठि लथुसि न कचे ते, अवा ॾिठमि त हिकिड़ो फटियल माण्हू पियो आहे रस्ते ते, उन खे खणाए वियुसि कराची। अरे डांस गाॾीअ ते? न बाबा डांस गाॾीअ ते न, उहो मोटर कोन हूंदी आहे सरकारी जंहिंमें मरीज़नि खे खणाए वेंदा आहिनि, वैगन वैगन। हा 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 भला इहो ॿुधाए त मुड़ुसु बची त वियो न? हा अलाह मिड़े हयाती ॾिनसि बची। हा अय्या ॾाढो सुठो थियो, वीचारो उहो बि कंहिंजो ॼाओ हूंदो। इहो त चङो थियो, पर अॻिते परावनि फॾनि में न पवंदो कर पुट। अजायो कॾहिं कॾहिं रस्ते वेंदे बि माण्हू फासी पवंदो आहे। हा बाबा, पर बाबा कराची में बतियूं एॾियूं, एॾो त मज़ो आयो आहे। मां तूं ॾिसी यार बतियूं, राति थी वई न गबल, गाॾियूं मिड़ई घटि हुयूं, पर मां बतियूं एॾियूं छा ॿुधाए। ॿुध पुट जूं गाॾियूं। चङो पुट, मां हलां थो बनीअ ते, तूं बि मानी खाई ऐं अचु बनीअ ते। बनीअ ते? बाबा ॻाल्हि अथई सफ़ा मां थकी पियां, ऐं त मानी खाई लपत घोड़े सुम्ही रहंदुसि, कंदुसि ॾाढियूं निंडियूं न। हा वाह, तूं मानी खाई सुम्ही रहो, थकल हूंदे न। वाह वाह, मां त कंदुमि ॾाढियूं निंडियूं। ॾिसो त सही, कीअं न ॿई माउ पुट हिकु थी था वञनि पंहिंजे भेड़ीअ, असां त ॼणो ज़ारो कयो ई कोन्हे। अमा अॼु मूंखे उपराटो ठाहे ॾे मखण। हा जल्दी ठाहे थोरो मखण जेतिरी तूं उपराटो ठाहे मां हथ बि धोई वठां, पर हथ खे खणी छॾियो यार, मुंहुं धोई वठां, इहो ठीकु आहे। डैडी, अगर इंसान खुद ना है मौजूद तो पोइ ढेर सारी शयुनि जी कहिड़ी ज़रूरत? हा पुट, मूं पाण हाणे इहो फ़ैसिलो कयो आहे, तर बपाक जे ॿुधायल उसूलनि मूजिब ज़िंदगी गुज़ारणु घुरिजे। डैडी, तव्हांखे हिकु नई ज़िंदगी मिली आहे, न त मां हीअं यतीम हुजां हा। न पुट, ईअं त न चओ। अलाह ताला वॾो गफ़ूर रहीम आहे, उहो वरी इंसाननि जे रूप में मथां फ़रिश्ता बि त मोकिलींदो आहे। वॾी ॻाल्हि त उन वीचारे ॻोठाणे खे तव्हांजी हैसियत जी बि ख़बर कान हुई। ऑफ कोर्स यू आर राइट। पुट, मूंखे उन शरीफ़ नौजवान जी इहा ई त ख़ूबी पसंदि आई आहे त हुन मुंहिंजी मदद हिकु आम माण्हू सम्झी कई, न त केरु थो अॼुकल्ह कंहिंजी मदद करे। पुट वाह दावा, असांखे इहा ॻाल्हि कान ॿुधायो त जूसो सॼी राति घर ई कोन आयो आहे। बसि असां जूसे जे पीउ खे बचिड़े जी गणती थोरी हुई, ऐं हिन जो त साह पियो न पंहिंजी ॾांद गाॾीअ लाइ, बाक़ी मूंखे त सॼी राति त निंड ई कान आई। जाई बेदी, बचिड़े जे गणतीअ में कहिड़ी निंड ईंदी। पर पुट, तो कयो वॾी हिमत वारो कमु हुयो, असां त सम्झंदा हुयासीं त तो में हाल मिड़ई पूरो सारो आहे, पर साईं तो चाचा न, असां घटि आहियूं जा, आख़िर 8वीं जमात पास आहियूं। ॾिसो कीअं हमरा खे कराची पहुचाइण में हुनजी जान बची वई। माण्हू को नेकी जो कमु बि त करे न। हा बराबरि पुट, पर अहिड़नि कमनि में कॾहिं कॾहिं माण्हू अजायो फासिजी वेंदो आहे। न दा न, अलाह मिड़ई चङी कंदो। भला पुट, तो इहो त ॿुधायो ई कोन त उते छा छा ॾिठी? चाची छा ॿुधायां त मूं छा ॾिठो। विंदे महिल त हुई राति, सुबुह बतियूं 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 ई बतियूं, ऐं जेॾी महिल सुबुह जो मोटियो पिया अचूं त गाॾियूं ई गाॾियूं गाॾियूं ई गाॾियूं, ऐं केॾी केॾी महिल सभु गाॾियूं बीहो पियो वञनि त असां वरी गाॾी बि बीह पई वञे, जॾहिं उहा गाॾियूं हलनि त असां वरी गाॾी बि हले।
अब थोरो जो ईअं अॻिते वियासीं त हिकिड़ो हमरा मोटरसाइकिल ते अच्छा कपिड़ा पातल हुजनि। अब असांखे इशारा पियो करे, गाॾी पासे ते करे, गाॾी पासे ते करे, गाॾी पासे ते करे। मूं चयो अबा छा आहे? ड्राइवर चयो अबा मरी वियासीं, सार्जन अची वियो। मुंहिंजो केरु अची वियो? चई चुप करे वे, ट्रैफिक जो पुलिस वारो अची वियो। अब पोइ असां बि गाॾी पासे ते करे बीहारीसीं। अब सार्जन आयो ऐं ईंदे शर्त चई तव्हां सिंगल टोड़ियो। अरे अबा छा टोड़ियो? ए चाची असां कुझु कोन टोड़ियो हो, पर हो पुलिस वारो चए त तव्हां सिंगल टोड़ियो। मां हैरान थी वियसि जे असां का शइ टोड़ियूं आहे त उन टुटण जो आवाज़ थिए आहे या असांजी गाॾी खे धक लॻे आहे, पर सार्जन चए तव्हां सिंगल टोड़ियो आहे। पोइ मूंखे ड्राइवर ॿुधायो त रस्ते ते जेके गाड़ियूं सायूं फिकियूं चाची जहिड़े तुंहिंजे रए में जेके रंग आहिनि न, अहिड़ियूं जेके बतियूं लॻल आहिनि उते, इहे बतियूं जॾहिं ॻाढ़ी बती ॿरियल हुजे त गाॾियूं पी वञनि ऐं जॾहिं साई बती ॿरे त गाॾियूं हली पवनि। मूंखे त पोइ ड्राइवर ॿुधायो त असां वारो ड्राइवर ॻाढ़ी बती ते बि कोन बीठो हो, तंहिंखे बि इहो सार्जन चवे त सिंगल टोड़ियो आहे, सिंगल टोड़ियो आहे। पर अबा इहे मुयूं ॻाढ़ियूं सायूं बतियूं ॾींहं जो बि ॿरंदियूं आहिनि छा? हा चाची इहे त हूंदियूं ई न करे त गाॾियूं बीहनि ऐं हलनि, न कर त एॾियूं सारियूं गाॾियूं आहिनि उहे त पाण में बि हली पवनि पियो। कोई ताजे कोई ताजे डर डर अलाए छा भला अबा हुन धकीअ खे वारस पहुता की न? हा धकीअ जे वारसनि में उनजी हिकिड़ी धीउ पहुती हुई। ऐं हा सची अख़बार जा नवीं सची आहे अख़बार वारा। अब मूंखे त पुठियां ई पइजी विया। हिकिड़ो चए त भला तूं सेठ खे अॻे सुञाणींदो हुए, त ॿियो पियो चए त तोखे ख़बर हुई त पेटी में छा आहे। भला हाणे तव्हां पाण इंसाफ़ कयो चाचा, जंहिं माण्हू खे मूं ज़िंदगी में कॾहिं ॾिठो ई कोन हो उनखे भला आउं कीअं सुञाणींदुसि? ऐं भला मूंखे कहिड़ो लाचार पियो जो वतां परायूं पेटियूं खोलींदो? हा ऐं हा पुलिस वारा अची विया मूंखां उते। हा न मूंखां उते बयान ते सही वरितो। पोइ छा वठी खणी जिंद छॾाए भॻा थी वियो, छो त मूंखे त देरि पई थिए न। मां वरी पंहिंजी डांस गाॾी वरी हिते ॻोठी वारी इस्पताल में छॾे वियोसि न। ऐं हा सेठ जी जेका धीउ हुई न मूंखे हज़ार हज़ार जा ईअं नोट पई ॾे। हा चाची पर मूं चई छॾियो त मूंखे तुंहिंजा ॾोकड़ कोन था खपनि, मूं वटि ख़र्च पखे जा पैसा आहिनि। हा पर चाची हुई वीचारी ॾाढी कुरपाई, ॾाढी सुठी हुई वीचारी, मूंखे छॾे ई न पई। ऐं हा सची मूं वारो जेको ड्राइवर हो न एम्बुलेंस जो ड्राइवर, अबा उनखे बि 100 जा नोट ॾिनई ख़र्चीअ जा। ठहियो ठहियो हाणे, पर अॻिते अहिड़ा कम न कंदो कर त पमी न वञी किथे काठ में। ॾिठो अमा ॿुध हुते वरी सभु मुंहिंजी एॾी इज़त पिया कनि, जुसा साहिब हिते वरी बाबो जेका इज़त पियो करे सा वरी ॾिस न जुसे जा पी मुंहिंजे बचड़े घर घरु न चवंदो कर। हा एतिरो मथे ते चाढ़े खानो ख़राब न करीस। पंहिंजी मुंहं में तुंहिंजे मौजूदगीअ में इन्हनि तोहफ़नि जी का बि ज़रूरत न आहे। मूं लाइ त तूं ई सभु कुझु आहीं मुंहिंजा राणा। हा मुंहिंजा राणा हिन वाच जी टिक टिक वांगुरु ना कोन थो टिका। छा चई? न मुंहिंजो मतिलबु आहे त हिन वाच जी टिक टिक वांगुरु मुंहिंजी दिलि जी धड़कन बि तुंहिंजी चाहत में टिक टिक कंदी रहंदी आहे मूं। पर हीअ वाच त सेल ते थी हले मुंहिंजा राणा। त छा ही टिक टिक न कंदी आहे? ॾिसां त। अरे हाय हाय छा त ख़्वाब हो, जूसो ऐं राणो मूमल वाच वाच। हा मूंखे मूमल लाइ वाच वठणु घुरिजे। इजो थो अमां खां पैसा वठो। हा इजो वाच वाच। अमां ओ अमां मूंखे 100 रुपया ख़र्ची जा त ॾे। वरी छा लाइ थी खपई ख़र्ची? बस ॾिठा त इहे 2-4 ॾोकड़ गाह वारा सुहाणीअ जे पेट में बड़धक पियो अथसि ॿियो। बाबा ॻाल्हि त ॿुधो, हेॾो थो ॿनीअ ते तव्हां सां कमु करायां, पघार त ठहियो, ख़र्ची बि न लहणा छा? अरे मुंहिंजा मिठा पुट हाणे ख़बर पई आई न त नौकिरी केॾी न सुठी हूंदी आहे। माण्हू पंहिंजो कमाए पंहिंजो खपाए, कंहिंजे अॻियां हथु टंगणो न पवे। अमां हाणे केतिरा दफ़ा ॿुधाईंदोसांव त नौकिरी पाण थी हली वञे त मां छा कयां?
हा हा नौकिरी